ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मजी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे असांखे जीवन में न माण्हू चवंदा आहिनि न सभु कुझु भॻवान ते भॻवान खे ॾेई छॾो। त कोई माण्हू बलि चढ़ंदा आहिनि न, काशी में शिव जे मथां बलि चढ़ंदो आहे। पहिरियों इंसान भॻवान ते बलि चढ़ंदा हुया, भॻवान जे नाम ते। हाणे पोइ जीव जंतु जानवरनि खे बलि चढ़ाईंदा, परंतु परमात्मा चईंदो आहे कि न त मूंखे के जीव जंतु जानवर जो शरीर खपे, भई तव्हां हुनजे नाम जी बलि चढ़ायो, भई असां भॻवान ते बलि चढ़ायूं था बकरे जी या कंहिंजी बि चढ़ाईंदा आहिनि। पहिरियों माण्हू काशी कलवट ठाहींदा हुया, ख़ुदि जी बलि चढ़ाईंदा हुया। त परमात्मा चवनि था कि मूंखे तव्हांजे शरीर जी बलि थोड़ी खपे, न ही मूंखे तव्हांजो धन संपत्ति चीजूं आदि खपनि। भगवान त चईंदो आहे कि ख़ुदि खे आत्मा समझी करे तन मन धन सभु मुंहिंजो समझी करे यूज़ करो। यूज़ तव्हां करो, उपयोग हुनजो तव्हां करो, मां मुंहिंजो सिर्फ़ समझो। भई असां चऊं था न कि माण्हू चईंदो आहे लेकिन कंदो न आहे। त अॼु खां न असांखे भॻवान जो समझी करे सभु कुझु करो। इहा सची सची बलि चइबी। भई असांजो मन भी भॻवान जो आहे, तन भी भॻवान जो आहे, धन भी भॻवान जो आहे, असांजो कुझु न आहे। जॾहिं असां इहे सम्झंदासीं न तन मन धन, अगर तव्हां सम्झंदो भई तन भॻवान जो आहे त तव्हां तन खे कीअं यूज़ कंदो? भॻवान जो समझी करे यूज़ कंदो। अॼु माण्हू तन जी संभाल नथो करे सुठी रीति, उनखे बुख में थो रखे, सुठा कपिड़ा नथो पाराए, हेॾा फटल। माण्हू इहे फाटल कपिड़ा पाइनि त चवनि कि हिन वटि पैसा न आहिनि छा। ऐं वैसे दुनिया में अॼुकल्ह फाटल कपिड़ा पाइण जो फैशन थी वियो। त अगरि असां तन मन या मन में असां सॼो ॾींहुं फालतू वीचार सोचूं था न, त असां मन में अगरि मन बि भॻवान जो सम्झूं, भई मन त भॻवान जो आहे, त असां कॾहिं बि मन में फालतू सोचंदासीं। असां अगरि धन बि भॻवान जो सम्झूं त असां धन सां कुझु ग़लति कमु कंदासीं, धन सां फालतू ख़र्च कंदासीं। त ऐं असां अगरि पंहिंजो स्वभाव संस्कार बि भॻवान जो सम्झूं, भई असांजो ही स्वभाव संस्कार भी भॻवान जो ई आहे, त असांजो स्वभाव संस्कार बि कीअं हुजणु खपनि, जीअं परमात्मा चवनि। त परमात्मा चईंदो आहे कहिड़ी बलि चढ़ो, सभु कुझु मुंहिंजो समझी करे यूज़ करो। असांखे सभु कुझु भॻवान खे ॾियणो न आहे। असांजो शरीर भॻवान छा कंदो वठी करे, लेकिन परमात्मा खे छा खपे? भॻवान चए थो कीअं बलि चढ़ो, सभु कुझु भॻवान जो समझी करे यूज़ करण ही सच्ची सच्ची बलि चढ़ण। भई कोई तव्हांखे कोई चीज ॾे थो यूज़ करण लाइ, त तव्हां हुनखे कीअं रीति यूज़ कंदो, जीअं उहो तव्हांखे चईंदो आहे कि हिनखे हिन रीति यूज़ करो, न त ख़राब थी वेंदी। त उहो ई बाबा बि चवनि था कि हाणे तव्हां सभु कुझु मुंहिंजो समझी करे यूज़ कंदो, न त कॾहिं बि असां देह संबंध पदार्थ वस्तु वैभव सां के ग़लति उपयोग न कंदासीं, उन्हनि सां ग़लति व्यवहार न कंदासीं। अॼु माण्हू सोचनि था कि ॿार संबंधी मुंहिंजा आहिनि,
मुंहिंजो समझी करे वो कॾहिं ॿारनि सां संबंधनि सां ठीक रीति व्यवहार नथो करे। न सोचे तो मुंहिंजो ॿार आहे, मां कीअं बि हिनखे पालां। सोचे तो ये मुंहिंजा संबंधी आहिनि, मां कीअं बि ॻाल्हायां। त बाबा चवंदो सोचे तो ये मुंहिंजो शरीर आहे, मां कीअं बि हिनखे रखां, कीअं बि सुम्हायां, कीअं बि उथायां, कीअं बि खारायां, कीअं बि पारायां। त शरीर जो भी ठीक रीति ध्यान नथो रखे, संबंधनि सां भी ठीक रीति व्यवहार नथो करे। त बाबा चवंदा लेकिन अगर असां तन मन धन सब भगवान जो समझी करे यूज कंदासीं ऐं उनजी श्रेष्ठ मत ते असां अगर हर कर्म कंदासीं न त असांजे जीवन में असांजो तन भी स्वस्थ रहंदो, मन भी स्वस्थ रहंदो, धन भी असां सुठी रीति कम में लाईंदासीं। जेको भगवान जो समझी करे यूज कंदो न उनखे माण्हू धन जी कमी कॾहिं न ॾींदो। भले तव्हां वटि ॿियो कुझु न, लेकिन एतिरो धन ज़रूर हूंदो जंहिंसां तव्हां पंहिंजो खाई पी वस्त्र। ॾिसो माण्हू खे इंसान खे छा खपे, इहे त खपे सभिनी, कपिड़ो, खाइण पीअण रहण। अॼु अगरि माण्हू समझदारी सां कमु वठे त समझदार व्यक्ति छा चईंदो, भई तूं भी खा मां भी खायां थो। भई माण्हू सोचंदा आहिनि न असांखे ज्यादा हुजणो खपे, हाणे माण्हू खाए त उहो ई रोटी थो, उहो ई कपिड़ा पाए थो, उहो ई जॻह ते रहे थो न। त कई माण्हू सोचंदा आहिनि न असां त अगरि कंहिं वटि अगरि तव्हांखे पतो लॻे थो भई कंहिं वटि खाइण लाइ बि न आहे, चीजियूं न आहिनि, ईअं न आहे, ऐं अगरि असां उन्हनि खे ॾेई छॾंदासीं, मतिलबु उन्हनि खे बि असां ॾींदासीं त कोई ग़लति थोड़ी थी वेंदो न। इंसान हिते जीअण आयो आहे, अॼु तव्हां खाओ ॿियो न खाए वो भी ठीक न आहे। अगरि तव्हां ॾेई सघंदा आहियो, उहो तव्हां सां इच्छा रखे थो, उहो तव्हां सां मांगे थो त ॾियणो खपे न। बाक़ी वैसे त भले न ई ॾियो, लेकिन अगरि तव्हां वटि एतिरो आहे ऐं हुन वटि बिल्कुलु खाइण लाइ बि न आहे त असांखे समझदार व्यक्ति ई हूंदो कि भई तूं भी खा मां भी खायां। ॾिसो अॼु संबंधी मदद नथा करनि न हिक ॿिए जो, जिन करे गवर्नमेंट अहिड़ा स्कीम थी करे। भई संबंधी वटि पैसो आहे, ॿियनि खे अगरि वो मदद नथी करे त गवर्नमेंट अॼुकल्ह फ्री स्कीम, फ्री में चीजियूं सभु कुछ ॾे थी, लेकिन गवर्नमेंट वटि भी पैसा किथां था अचनि। जेका वॾा संबंधी पंहिंजे संबंधियुनि खे नथा मदद करनि त उन्हनि सां गवर्नमेंट वठी थी वठे। भई दुनिया त हिक ई आहे न, ये थोड़ी हिन दुनिया में तव्हां महलनि में रहो, बाक़ी माण्हू वटि खाइण लाइ न आहे, उन्हनि ते तव्हां ध्यानु बि न ॾियो। ये तो इंसानियत न थी न, ये तो सुठे इंसान जा लक्षण न थिया। त हिन समय मनुष्य आत्मा जी सीरत ख़राब थी वई आहे न। पहिरियों ॾिसो खानदान में कोई भी माण्हू वॾो हूंदो न, उहो पंहिंजे पूरे खानदान जी पालना कंदो हुयो। उहो इहे न सोचंदो हुयो कि न मूं वटि पैसो आहे, ये गरीब आहिनि। ऐं हिन समय त कोई संबंधी वॾो आहे न त उहो नंढे सां संबंधी नथो रखे, काथे मूंखे पैसा न ॾियणा पवनि। त बाबू जी त ॾिसो जॾहिं अहिड़ी वृत्ति थी वेंदी आहे न माण्हुनि जी, जॾहिं अहिड़ी सम्झ थी वेंदी आहे तॾहिं गवर्नमेंट भी उन्हनि खां पैसा वठी करे पोइ अहिड़े माण्हुनि जी मदद कंदी आहे जंहिं वटि उहो सुख न आहे। त बाबा चवनि था ॾिसो अगरि असां हिक ॿिए जी मदद करूं, आहे त दुनिया हिक ई। भई कोई चीज तव्हां वटि आहे, इन माण्हुनि खे हिन समय न मनुष्य आत्मा शो ऑफ अहंकार ॾाढी में लॻी वई आहे। भई मूं वटि आहे ॾिस तूं वटि न थी, ॿियनि खे चिड़ाइण, ॿियनि खे नंढो फील कराइण, भई ॾिस मां ईअं करां थी त इहे मूंखे ॾिसी चिड़े, त इहे भी ग़लति संस्कार आहे न। लेकिन अगरि असां सभु कुझु भगवान जो ई सम्झी करे कार्य में लॻाईंदासीं, असां सभु कुझु भगवान जो ई सम्झी करे कार्य में लॻाईंदासीं त असां कॾहिं भी अहिड़ी दृष्टि, वृत्ति, भावना मन में न रखंदासीं कि मां खायां, मां घुमां, मुंहिंजो परिवार ख़ुशि रहे, ॿिया वञनि बाढ़। ये जेकी भी असांजी
मनुष्य आत्मा जी सोच थी वई आहे, ये खराब सोच जे कारण ही त दुनिया धीरे धीरे रौरव नर्क थी थींदी वञे बाबत। असांखे इन सोच खे बदिलणो आहे। ये बाबा अॼु चवनि था कि असां कंहिंजी बि पूजा कंदा आहियूं न, ॾिसो माण्हू अॼु देवी देवताउनि जी पूजा थो करे, भगवान जी पूजा थो करे। अॼु माण्हू गांधी जयंती मल्हाईंदा, गांधी जो कोई भी चीज मल्हाईंदा, 15 अगस्त मल्हाईंदा, 26 जनवरी मल्हाईंदा, त उहो अर्थ सम्झंदा आहिनि। या कंहिंजे बारे में भी पढ़दा त सोचदा भई हिन ईअं कई, हिन ईअं कई। भई दुनिया में देश जे लाइ लड़ण जे लाइ माण्हुनि खे कॾहिं भावना ईंदी आहे जॾहिं वो ॿुधंदा आहिनि भई गांधी ईअं कई, नेहरू जी ईअं कई, फलानी ईअं कई, देश लाइ एॾो महिनत कई देश खे बचाइण लाइ। त हिन जे लाइ पोइ ॿिया माण्हू बि देश जे लाइ सेवा जे लाइ खड़ा थी वेंदा आहिनि। त असांखे बि आहे न भगवान खे ऐं देवी देवताउनि खे जॾहिं बि तव्हां मञंदा आहियो, जॾहिं बि तव्हां हुनजी पूजा कंदा आहियो, सिर्फ़ु ईअं न सोचो बसि असांखे त भगवान जी आरती उतारणी आहे, मालायूं चढ़ाइणा आहिनि, बसि इहे करणा आहिनि। समझो भई लक्ष्मी नारायण केरु आहे, राधे कृष्ण केरु आहे, भगवान केरु आहे, असां हुननि जी छो था पूजा करूं। भई ॾिसो कोई बि माण्हू पूज्य लाइक़ कॾहिं थींदो आहे जॾहिं वो कुझु सुठो कर्म करे वेंदो आहे। न गांधी जी खे माण्हू एॾो यादि था करनि, कई माण्हू त हुननि जी पूजा बि कंदा आहिनि। छो कि गांधी जी हिन देश खे अंग्रेजनि सां आज़ाद कराई। त ईअं ई कोई बि सुठो कर्म करे हो न तॾहिं त माण्हू हुननि जी इज़त कंदा आहिनि। पूजा न, भगवान ईअं नथो चए तव्हां पूजा करो, परंतु हुनजो नाम थींदो आहे न। ईअं भगवान जो नाम छो थियो आहे, राधे कृष्ण जो नाम छो थियो आहे, लक्ष्मी नारायण जो नाम एॾो ऊंचो छो आहे? छोकी इन्हनि बि सुठा कर्म कया अथई। भगवान असां त सोचो था भई भगवान भगवान आहे, ईअं आहे, लेकिन भगवान बि कुझु त कर्म कयो अथई न, तॾहिं त असां हुनखे एॾो यादि था करूं, तॾहिं त सभु माण्हू हुनजी एॾी इज़त कंदा आहिनि, हुनखे यादि कंदा आहिनि। सुबुह शाम हुनखे माण्हू यादि थो करे, जॾहिं बि कोई तकलीफ़ थी थिए त हुनखे यादि थो करे। आख़िर भगवान आहे केरु, हुन अहिड़ो छा कर्म कयो जो जॾहिं बि दुख थींदो आहे त असां भगवान खे यादि कंदा आहियूं कि हे भगवान असांखे अची करे सुख ॾे, शांती ॾे, ख़ुशी ॾे। भई दिवाली जी ॾींहुं लक्ष्मी जी असां एॾी पूजा छो था करूं, कॾहिं हुन असांखे धन ॾिनो हुई। हाणे लक्ष्मी खे धन ॾियण वारो केरु? नारायण। नारायण जी खे नथा पूजो, लक्ष्मी खे था पूजो। त असल में भगवान बि हिन सृष्टि जे अची करे न हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहींदो आहे। जी गांधी जी त पंहिंजे भारत खे अंग्रेजनि सां छुड़ाई न, परमात्मा पूरी विश्व जी आत्माउनि खे न रावण सां मुक्त कराई। अॼु माण्हू रावण सां ॾाढा परेशान आहिनि, सभी माण्हू रावण जा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, इन विकार बुराइनि सां सभी माण्हू हिन समय परेशान थी विया आहिनि। माण्हू ॾिसो एॾो वसीभूत थी वियो आहे, माण्हू कंहिंसां बि छुटी सघंदो आहे, लेकिन चाहींदे हुए भी इन काम, क्रोध, लोभ, अहंकार सां छुटकारो ही नथो मिले मनुष्य आत्मा में। सिर्फ हिकु न पूरी दुनिया जो हाल इहो ई आहे। आखिर इन रावण सां केरु छुड़ाईंदो असांखे ॿुधायो? हर वर्ष माण्हू रावण खे जलाए थो। चलो पंहिंजी दुश्मन जी माण्हू हिकु बार एफिजी जलाईंदो, हिते हर साल में रावण जो वॾो वॾो मुंहुं ठाहे करे माण्हू जलाइनि था। आखिर रावण आहे केरु? असांजी आत्मा जे अंदर जी विकार बुराइयूं आहिनि न, वो दिन प्रतिदिन वधी थी थींदी वञे। भई माण्हुनि जो क्रोध घटि नथो थिए, वधंदो ई थो वञे। माण्हुनि जे जीवन में लोभ, मोह, अहंकार, काम, विकार ये घटि नथो थिए, वधंदो थो वञे। इन करे दिन प्रतिदिन रावण खे बि माण्हू वॾो वॾो ठाहीनि था। आखिर रावण कॾहिं मरंदो? हिन रावण खे माराइण लाइ असांजी मदद केरु कंदो आहे? परमात्मा। भगवान रावण खे मारंदो न आहे, लेकिन असांखे शक्ति ॾींदो आहे ताकि असां पंहिंजे अंदर जेको रावण जो अंश समायल आहे, अर्थात विकार बुराइयूं जो आहिनि,
अंशों वंश सहित स्वयं के न रावण जी पूरी उनजी खानदान जो असांखे मुक्त करे छॾियो। दिखाईंदा आहिनि भई रावण जो हिकु भाउ बि हुयो कुंभकर्ण, मतिलबु हिते ॾिसो आलस्य बि त आहे न, ये बि विकार आहे। त रावण जी पूरी जेकी खानदान आहे न, पूरी जेकी हिननि जी ॻाल्हियूं आहिनि, पूरा जेका साथी आहिनि, सभिनि सां असांखे मुक्त केरु कराए सघंदो आहे सिवाय परम पिता परमात्मा जे। ॿियो कोई बि असांखे मुक्त न कराए सघंदो आहे। त परमात्मा चवंदा ॾिसो भई तव्हां गांधी जी खे एॾो मञो था, लेकिन सम्झ त आहे असां गांधी जी खे छो था वञो। ईअं ई सम्झी करे असां भगवान खे यादि करो कि उहो ई भगवान आहे, निराकार परमात्मा शिव बाबा, जेको असांजी आत्मा खे विकार बुराइनि सां मुक्त कराए असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहींदो। असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया केरु ठाहींदो आहे? परम पिता परमात्मा स्वयं परम धाम हिन सृष्टि ते लही करे असांजे लाइ एॾी सुठी दुनिया ठाहींदो आहे। तॾहिं त असां हुनखे एॾो यादि कंदा आहियूं। त असांखे सदा इहे यादि रखिणो खपे, हिन सम्झ सां यादि करो कि असांखे भॻवान खे छो यादि करणो आहे, छोकी भॻवान असांखे विकार बुराइनि सां मुक्त कराईंदो आहे। भगवान असांखे शक्ति ॾींदो आहे, भगवान असांखे ज्ञान ॾींदो आहे, भगवान असांखे सम्झ ॾींदो आहे। इन सम्झ सां यादि करो, सिर्फ़ु भगवान खे ख़ुशि न करो। सोचो ना कि असां बसि भगवान जे मंदिर टिकाणे थी आयासीं, गुरुद्वारे थी आयासीं, पाठ पढ़िया, अमृत पढ़िया, भोग लॻाया त ॾाढो ख़ुशि थी वेंदा आहिनि। हा भई असां भगवान खे भोग लॻायो, भगवान जे नाम जो इहो पढ़ियो, हेॾे थी आयासीं, दर्शन करे आयासीं, लेकिन फ़ाइदो छा आहे? भगवान केरु आहे? उनजा दर्शन करे, उनखे यादि करे असांखे प्राप्ति छा थींदी आहे? आख़िर इनखे असांखे छो यादि करणो? प्राप्ति छा थींदी आहे? हिन कहिड़ो सुठो कर्म कयो अथई? भगवान बि त कर्म कंदो आहे न, करण करावण हार आहे न, असां त कराईंदो आहे, लेकिन हिन में बि त कोई त गुण संस्कार आहिनि, तॾहिं त कराईंदो न। त सम्झ सां असांखे भगवान खे यादि करणो खपे। लक्ष्मी नारायण खे असांखे छो यादि करणो खपे? भई लक्ष्मी असांखे धन ॾींदी आहे, छो ॾींदी आहे? लक्ष्मी आहे सतयुग जी महारानी। बाबा चवंदा लक्ष्मी आहे सतयुग जी महारानी। ये सतयुग जी महारानी जेकी लक्ष्मी आहे, इहा असांखे धन न ॾींदी। भई सतयुग में त लक्ष्मी हूंदी न, उनखां कोई धन मांगदो न आहे हुन दुनिया में। हिते त असां हुनजी मूर्तियूं ठाहे करे धन था मांगो न। सतयुग में चैतन्य में लक्ष्मी हूंदी, लेकिन कोई उन्हनि जे महल में ईंदो न कि लक्ष्मी जी असांखे धन ॾियो, धन जी कमी आहे। लक्ष्मी जी जे राज्य में लक्ष्मी सां गॾु नारायण जी आहे। ॾिसो महालक्ष्मी जो चित्र हूंदो आहे न, महालक्ष्मी में अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण, 4 अख ॾेखारींदा न। त लक्ष्मी खे धन ॾियण वारो केरु? नारायण। असल में सतयुग में लक्ष्मी जो जॾहिं राज्य हूंदो न हिन सृष्टि जे, हाणे राज्य आहे गवर्नमेंट जो, गवर्नमेंट चाहे थी न कि मां पंहिंजे प्रदेश में सभी माण्हू मुंहिंजा खाइनि पीअनि ख़ुशि रहनि। अॼु हर जेको बि स्टेट आहे, हर स्टेट जो गवर्नमेंट छा थी चाहे? हर देश में जीअं हाणे मोदी गवर्नमेंट आहे, हिकु तरीक़े सां मोदी राजा थी वियो, पूरे देश खे संभाले वेठो आहे। त उनजी सोच इहा ई हूंदी कि भई मुंहिंजे हिन देश जो हर माण्हू ख़ुशि रहे, सुखी रहे, उन्हनि खे खाइण पीअण लाइ मिले, उन्हनि खे सभु सुविधा मिले। कोशिशि त सभु इहे ई कंदा आहिनि। भले हिन दुनिया में इहे बि अहिड़ा बि माण्हू आहिनि जो हिक ॿिए खे किराइण लाइ माण्हुनि खे परेशान बि कंदा आहिनि कि हिनजी गवर्नमेंट ख़तम थी वञे, असांजी गवर्नमेंट अचे, हिन करे माण्हुनि खे परेशान करण वारा बि आहिनि। त जो भ्रष्टाचार आहे न ॾाढो। लेकिन लक्ष्मी जी जो जॾहिं राज्य ईंदो न हिन सृष्टि जे, लक्ष्मी नारायण जी जो, उन्हनि जे राज्य में सभी आत्माउनि खे, सभी मनुष्यनि खे सुख शांति ख़ुशी हूंदी। उन्हनि खे कॾहिं मांगणो न पवंदो आहे, केसां ऑटोमेटिकली हूंदी आहे, सभु तृप्त रहंदा आहिनि। त जेका उन्हनि जे राज्य में जो माण्हू हूंदा न, हाणे ॾिसो दिवाली सभु माण्हू त न मल्हाईंदा आहिनि,
न सब माण्हू न मल्हाईंदा आहिनि। जेका माण्हू दिवाली ख़ुशी ख़ुशी सां मल्हाईंदा आहिनि न, उहे लक्ष्मी जी जे राज्य में थी करे आया आहिनि। भई लक्ष्मी जी जो राज्य जॾहिं हुयो हिन सृष्टि जे सतयुग में, उन्हनि जे राज्य में उहे माण्हू हूंदा, उन्हनि उहो धन संपत्ति उनजे राज्य में अनुभव कयो आहे। भई असां लक्ष्मी नारायण जे राज्य में आहियूं, इन करे उन्हनि खे कोई धन संपत्ति जी कमी न हुई। त बाबा चवनि था कि उनजो यादगार माण्हू अञा बि था मल्हाइनि ऐं अञा ताईं लक्ष्मी खां धन था मांगनि, छोकी उहे ॾिसी आया आहिनि उन्हनि जे राज्य में असां वटि अथाह धन हुयो। उहो मांगदा न हुया, लेकिन हुयो उन्हनि वटि। त माण्हू सोचदा आहिनि भई हाणे बि असां लक्ष्मी जी पूजा करूं, छा पतो लक्ष्मी जी असांखे धन ॾेई छॾे। अगरि तव्हांखे लक्ष्मी धन ॾे बि थी, सम्झो तव्हां दिवाली जी पूजा था करो, तव्हांखे लक्ष्मी जी धन ॾे बि थी, त बि ॾियण वारो त परमात्मा आहे। लक्ष्मी त सतयुग में हूंदी, हुनखे छा पतो हिन जन्म में त उहो ॿिए नाम रूप में हूंदी, हुनखे छा पतो कि मूंखां कोई धन बि तो मांगे छॾे, उहो त खुद ई सभु कुझु भुलिजी वई हूंदी। त तव्हां कंहिंखे बि पूजो, कंहिंखां बि धन वठो, कंहिंखां बि सुख शांति जी कामना करो, लेकिन ॾियण वारो केरु आहे असांखे? परम पिता परमात्मा ई आहे। असांखे हर ॻाल्हि सम्झी करे हलणी आहे जीवन में, हर ॻाल्हि सम्झी करे परमात्मा जी याद में रही करे हलंदव त जीवन में सदा सफलता प्राप्त कंदव। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि की नमस्ते। संजीदी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है सेवाएं में सदा सहयोगी थे, सहयोगी जो वरदान प्राप्त करने वाला विशेषता संपन्न हो। बाबा जनता ब्रह्मण जीवन जॾहिं असां परमात्मा सां पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहियूं त हुन जीवन में न विशेषताऊं संपन्न जीवन हूंदो। असां जॾहिं ख़ुदि जे जीवन खे परमात्मा जी देन सम्झंदा आहियूं, हुनजे चए ते हलंदा आहियूं न, त असांजे जीवन में असांजी आत्मा में ॾाढी सारी विशेषताऊं अची वेंदियूं। ब्रह्मण अर्थात जेकी आत्मा परमात्मा जे हर चए ते हलंदी आहे न, हुनखे स्वतः ई परमात्मा बार बार याद ईंदी आहे। हुनखे भगवान खे यादि करण जी जरूरत न पवंदी आहे। जेका ॿार भगवान जा मददगार हूंदा आहिनि, उन्हनि खे आपे ई बार बार परमात्मा जी यादि ईंदी वेंदी आहे। ऐं जीअं जीअं परमात्मा जी यादि ईंदी, उहो असां में विशेषताऊं भरजंदियूं वेंदियूं। बाबत इन करे अगर तव्हांखे सदा ही परमात्मा जी याद में रहणो आहे त सभु कुछ परमात्मा जो ही समझी करे हर कर्म करो। मुंहिंजो आहे, मुंहिंजी फलाणे जो आहे, ईअं न, मुंहिंजे परमात्मा भी मूंखे चए थी कर्म करणो आहे त सुबुह शाम असांखे ऑटोमेटिकली बाबा जी याद रहंदी। स्लोगन आहे पंहिंजे मस्तक जी मणि द्वारा स्वयं जो स्वरूप। सदा असांजे मस्तक ते आहे हिकु मणि चमके थी ऐं मां आत्मा इन शरीर द्वारा कर्म करायां थी। ये स्मृति सदा रहे कि मां आत्मा मस्तक ते विराजमान और मां आत्मा इन शरीर का कर्म करायां थी। ऐं असां परमात्मा जी याद में रही करे हर कर्म करूं था, इन सां ॿियनि माण्हुनि खे बि उहो अनुभूति थींदी आहे कि हा असां भी आत्मायूं आहियूं, परमात्मा जी छत्र छाया में रहण वारियूं। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।